तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त खीरथड़ जी जाबलू पट्टी में ज़ोरदार बरसातुनि बाद मुख़्तलिफ़ जाबलू नई अंगई, नई हलेली, नई खंधानी तोड़े नई गाज समेत समूरियूं नयूं वही आयूं। नयूं वही अचण सबबि नई हलेली जो पाणी ॻोठ मुराद खान जमाली अंदरि काहे पवण सबबि केतिराई घर पाणी हेठि अची विया। जी नाज़रीन, रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ खीरथड़ जी जाबलू पट्टी में ज़ोरदार बरसातुनि बाद मुख़्तलिफ़ जाबलू नई अंगई, नई हलेली, नई खंदानी तोड़े नई गाज समेत समूरियूं नयूं वही आयूं। नयूं वही अचण सबबि नई हलेली जो पाणी ॻोठ मुराद खान जमाली अंदरि काहे पवण सबबि केतिराई घर पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त जाबलू नदियुनि जे वहिकरनि सबबि काछे जे सवें ॻोठनि सावड़ो, सिजावल, आलखाणी, गोलो फ़कीर, शहक रोधनाणी, बचल शाह समेत सवें ॻोठनि जो ज़मीनी राब्तो ज़िले तोड़े तालके हेडक्वार्टर सां कटिजी वियो, जॾहिं त नए गाज जे पाणी वही अचण सबबि काछे वासियुनि जे मुंहं ते मुर्कूं विखिरजी वयूं आहिनि। माण्हुनि तरफ़ां नए गाज में पाणी अचण बाद ज़मीनुनि में आबाद करण लाइ ज़मीनुनि जा ॿन्ना भराइण जो सिलसिलो पिणु शुरू थी वियो आहे।